रामापीर जो मेलो कंधकोट में हर साल जियां हिन साल भी वॾे धाम धूम ऐं एहतराम सां मल्हायो थो वञे, जंहिंजो इफ़्तिताह बाबा लालनाथ गादी नशीन आदलपुर जन कयो। अॼु हिते कंधकोट कशमीर ज़िले घोटकी सिंध पंजाब जे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेका आहिनि त ज़ाइरीन आयल आहिनि। रामदेव या रामापीर जो जन्म जेको आहे हिंदुस्तान जी रियासत राजस्थान जे पोकरण नगरी में थियो हुयो। रामापीर जा अक़ीदतमंद तमामु घणे जोश ऐं जज़्बे सां हिते शरीक थी रहिया आहिनि। हिंदू मेंगवार बिरादरी पारां बाबा रामदेव अवतार जो हर साल मेलो मल्हाईंदा आहियूं। ही मेलो असां वॾे अक़ीदत एहतराम सां मल्हाईंदा। हिन मेले में जेको आहे पंजाब सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां अक़ीदतमंद यात्री काफ़िले जी सूरत में पहुचा आहिनि। बख्शापुर में भी जेको आहे जथो जेको आहे पैदल पहुतो आहे हिते। असां वजह कि रामापीर की जय। असांजा हिंदू मेघवंशी जेका रामापीर के अवतार मल्हाईंदा हर साल ते मेलो थींदो आहे हर जाइ ते। रामापीर जो हर साल असां मेलो कंदा आहियूं, जंहिंजी इफ़्तिताह असांजो बाबा साईं गादी नशीन समाधिया जय समाधिया आदलपुर इफ़्तिताह उन्हनि खां कराईंदा आहियूं। नंगर न्याज़ जो बि पिणु इंतज़ाम कयो वेंदो आहे। जिते जिते ॿाहिरों ज़ाइरीन ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ नंगर न्याज़ जो बि पिणु बंदोबस्तु आहे। हिन जो इहो चवणु आहे त असांखे हर साल हिते रामापीर जो मेलो मल्हाईंदा ऐं इंशाअल्लाह ताला हिन जो चवणु त जेसिताईं ज़िंदगी आहे हिते रामापीर जो मेलो हलंदो रहंदो।